ठुल्ल मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं। फैज़ सूमिरो जी रिपोर्ट मुताबिक़ ठुल्ल जे सी सेक्शन थाणे जे हद ॻोठ नूरसन जाफ़री ते पुलिस जी चढ़ाई करण ते ॻोठाणनि अहलकारनि खे यरगुमाल बणायो त ॻोठाणनि ऐं पुलिस में चकरियूं थी पयूं। लठुनि जे वसकारे सबबि टिनि औरतुनि समेत पुलिस जा 4 माण्हू ज़ख़्मी थी पिया। पुलिस खे ज़ख़्मी कंदड़ 37 ॻोठाणनि मथां दहशतगर्दीअ तहत केस दाख़िल कयो वियो आहे। ॻोठाणनि SHO सी सेक्शन समेत 6 पुलिस अहलकारनि खे ज़ख़्मी करे छॾियो, जॾहिं त पुलिस जी कार्रवाईअ ते ॻोठाणे औरतूं ऐं मर्द ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मी SHO परियल ॾहाणी A सेक्शन थाणे ठुल्ल ते पहुची 37 जवाबदारनि ख़िलाफ़ दहशतगर्दी एक्ट तहत FIR दाख़िल करे छॾी आहे। पुलिस ॿीहर ॻोठ ते चढ़ाई करे ढोर ढगा ऐं 1 जवाबदार खे गिरफ़्तार करे ॿियनि जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ छापा जारी आहे। होॾां ज़ख़्मी थियल औरतुनि क़ुरान पाक खणी एहतजाज कंदे दाहियो आहे त पुलिस धाड़ियलनि जीअं असांजे घरनि में घिरी असां औरतुनि ते तशदुद कयो ऐं ॻोठाणनि मुदाख़लत कई त पुलिस मशर जी तशदुद करे ज़ख़्मी कयो आहे। उन्हनि जो त असां पुलिस खे क़ुरान जा वास्ता न त असांजा मर्द चोर न आहिनि, असां बेगुनाह आहियूं। उन जे बावजूद बि पुलिस चौपायो माल लुकाए वई ऐं असांजा मर्द खणी गुम कया आहिनि। हुननि निगरान वज़ीर आला सिंध, IG सिंध, DIG लारकानो, SSP जेकब आबाद खे अपील कई त क़ुरान पाक साहब ते इंक्वायरी करे गिरफ़्तार कयल आज़ाद करे कूड़ा केस ख़त्म कया वञनि। संजोरो मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं। हैदर बख्श चांग जी रिपोर्ट मुताबिक़ संजोरो में ज़रई भाण जो ब्लैक ते विकिरो जारी। भाण ब्लैक ते विकिरो थियण सबबि ज़मींदारनि जा हथ मथे ते अची विया। भाण डीलर माफ़िया पारां ब्लैक ते भाण विकिरो करे ज़मींदारनि जो मुआशी क़तलेआम जारी आहे। भाण ब्लैक ते विकिरो थियण ते इंतज़ामिया त रुख न वरितो। आबादगार पहिरीं माफ़िया अॻियां फुरजण लॻा। DAP यूरिया भाण जी क़ीमतुनि में वाधे सबबि ज़मींदारनि हारियुनि जो मुआशी क़तलेआम जारी। एंग्रो यूरिया भाण जो 4000 में ब्लैक ते विकिरो जारी, जॾहिं त संजोरो में DAP भाण तारीख़ में सभ खां महांगो ब्लैक ते 12000 रुपयनि में विकिरो थियण लॻो। संजोरो में पहिरीं माफ़िया तरफ़ां भाण बीन ते महांगो करे खपाइण कारण आबादगार कंगाल बणिजी विया। असां सां ज़ुल्म आहे। पहिरीं मालिक हज़ारें बोरियूं गोदामनि में जमो करे बीन ते विकिरो करे रहिया आहिनि। इंतज़ामिया नोटिस वठी असांखे मुआशी तौरु तबाह थियण खां बचाए पहिरीं माफ़िया पारां हज़ारें बोरियूं स्टॉक करे हथरादू भाण जी खोट पैदा करे छॾी, जंहिंसां आबादगार मुआशी तौरु तबाह थी रहियो आहे, पर इंतज़ामिया ख़ामोश बणियल आहे। आबादगारनि जूं दाहूं वज़ीर आज़म पाकिस्तान, वज़ीर आला सिंध, DC सांगड़, असिस्टेंट कमिश्नर संजोरो ऐं मुख़्तियार कार संजोरो खां मुतालबो कयो आहे त संजोरो में ब्लैक ते ज़रई भाण विकिरो कंदड़ माफ़िया ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे असांखे भाण सरकारी रेट ते ॾियाराए रिलीफ ॾिनो वञे, जीअं असां पंहिंजे बचनि लाइ चेट जो फ़सुलु पोखे सघूं। खैबर रिपोर्ट अजीज़ गुल खैबर में गुज़िरियल ॾींहुं मंझंदि जो 1 बजे क़ौमी शहरा ते 125 मोटरसाइकिल सां वॾो हादसो पेश आयो, जंहिं ते मोटरसाइकिल जो मिस्त्री मोहन वल्द हरचंद मोटरसाइकिल ते पंहिंजे घर वञी रहियो हुयो त टेलर जो हादसो पेश आयो। मोटरसाइकिल सां टालर जो धकु लॻण सबबि मोहन खे दिमाग़ ऐं बांह में शदीद धकु लॻो, जंहिं सबबि हू सख़्तु ज़ख़्मी थी पियो हो, जंहिंखे खैबरानी पुलिस रूरल हेल्थ सेंटर खैबर पहुचायो, जिते ज़रूरी ट्रीटमेंट ॾेई सिविल अस्पताल हैदराबाद रेफर कियो वियो। मोटरसाइकिल जे मिस्त्री मोहन जी हालत ख़राब थियण सबबि सिविल अस्पताल हैदराबाद मां जवाब मिलण सबबि कराची अस्पताल रेफर कियो वियो आहे। उन मौक़े ते मोहन जे वारस अमलू कुमार, तीरथ कुमार ऐं ॿियनि जो चवणु आहे त मोहन खे दिमाग़ ऐं बांह जो तमामु शदीद धकु लॻी पियो आहे। मोहन शादीशुदा आहे, जंहिंखे हिकु पुट जो औलाद पिणु आहे ऐं 2 मासूम नियाणियुनि जो औलाद पिणु आहे, जेको घर जो गाॾो बि पाण हलाईंदो आहे। ट्रेलर ड्राइवर खैबरानी पुलिस जी तहवील में आहे। कल्ह शाम खां कराची ऐं ज़ेरे इलाज आहे। हिन वक़्तु असीं परेशान आहियूं। दिमाग़ ऐं बांह जो धकु वॾो आहे। इलाज कराइण में कुझु वक़्तु लॻी सघे थो। नौशरो फिरोज़ रिपोर्ट ज़ुल्फ़िकार अली तगड़ कुझु ॾींहं अॻु पटीदन भरिसां अमन लिंक रोड ते पुलिस पिकेट ते फ़ौरन जी फायरिंग ऐं शहीद थी वियल जी अहलकार मोहम्मद अज़ीम चांवरीअ जे वारसनि सां DIG शेर बेनज़ीराबाद यूनिस चांडियो, SSP नौशरो फिरोज़, आबिद हुसैन बलोच ऐं ॿियनि वारसनि सां ताज़ियत कई। उन मौक़े ते DIG शेर बेनज़ीराबाद मीडिया खे ॿुधायो त तमामु ॾुख थियो आहे जो ड्यूटी दौरान नौजवान खे शहीद कयो वियो आहे। कातिलनि खे बख़्श न कयो वेंदो। कुझु जवाबदार गिरफ़्तार थिया आहिनि। रहियल जवाबदार बि जल्द गिरफ़्तार कया वेंदा। उन मामले जी जांच SSP नौशरो फिरोज़ पाण करे रहियो आहे। कातिलनि खे जल्द कैफ़िर किरदार ताईं पहुचायो वेंदो। शहीद थियल मोहम्मद अज़ीम चांवरीअ जे वारसनि सां हर वक़्तु गॾु आहियूं। चांवरीअ जे वारसनि सां हर वक़्तु गॾु आहियूं। शहीद थियल नौजवान जे वारसनि खे रोल मुताबिक़ 2 नौकरियूं ऐं 1 करोड़ रुपया ऐं 60 साल ताईं पघार वारसनि खे ॾिनी वेंदी ऐं ॿिया अलाउंस पिणु ॾिना वेंदा।
मटियारी रिपोर्ट अज़ीज़ गुल ख़ैबर हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट्स यूनियन मटियारी जे उहदेदारनि तरफ़ां मटियारी जे ज़िले जे उहदेदारनि ऐं सहाफ़ियुनि जो अहम इजलास मुनक़द कयो वियो जंहिं में 29 अक्टूबर आचर ते मटियारी में हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट्स जे एलानियल सखर जे सीनियर सहाफ़ी शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाजी रैलीअ जे हवाले सां अहम सलाह मशवरा कया विया। उन मौक़े ते मटियारी मीडिया हाउस जे सरबराह जे एम बाबू ख़ासकेली SU जे ज़िले मटियारी जे सदर रजीब अली बोज़दार सीनियर नायब सदर ज़ुल्फ़िकार अली मेमन नायब सदर वकील अहमद मेमन ख़ज़ानची फज़ल बलोच अडेरो लाल प्रेस क्लब जे सदर अब्दुल गफ़ूर हिंगोरो शाहिद ख़ासकेली असदुल्ला मेमन ऐं ॿियनि शिरकत कई। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त मटियारी ऐं अली बाबा शादी हाल खां प्रेस क्लब मटियारी ताईं एहतजाजी रैली कढी वेंदी जंहिंजी अॻवानी हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट्स जा मरकज़ी अॻवान कंदा। एहतजाज खे भरपूर नमूने सां कामयाब बणाइण लाइ मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि सिविल सोसाइटी वकील बिरादरी ऐं ज़िले जे सहाफ़ियुनि सां राब्ता तेज़ करण ऐं रैलीअ में शिरकत करण लाइ दावतनामा ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो। नौशर अफरोज़ रिपोर्ट ज़ुल्फ़िकार अली तगर नौशर अफरोज़ कासिम खाई जा रहवासी मिसमात नज़ीरान सईद अहमद अज़हर अली सोलंकी नेशनल प्रेस क्लब ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मीडिया खे ॿुधायो त कल्ह मां पंहिंजे ॻोठ खां वैन में अची रहियो हुयुसि त नौशर अफरोज़ बाईपास ते 5 माण्हुनि मूंखे वैन मां ज़बरदस्ती लाथो जंहिं मां 3 ॼणनि खे सुञातो। हर हिकु नाले लाइक़ सोलंकी सिजावल सोलंकी उन्हनि सां हिकु पुलिस अहलकार मूसो सोलंकी पिणु हुयो जंहिं मूंखे वर्दीअ जो नाजाइज़ फ़ाइदो वठी लाइक़ सिजावल सोलंकी जी वांगार वांदे पुलिस स्टेशन खणी आयो ऐं मूं ते मारकुट कई। उन वक़्तु मूं वटि 27,000 कैश पियल हुई जंहिं मां पुलिस अहलकार मूंसो मूंखां 8,000 वठी चयो त जेकॾहिं तूं सिजावल ऐं लाइक़ सोलंकी सां दोस्ती न रखी त वरी तोखे खणी करे मारकुट कंदुसि। मां अपील थो कयां IG सिंधी DIG शहीद बेनज़ीराबाद SSP नौशर अफरोज़ खां त मूंसां इंसाफ़ कयो वञे ऐं मूंखे कुझु बि थियो त उन जो ज़िम्मेवार लाइक़ सिजावल ऐं पुलिस अहलकार मूंसो हूंदा। मीरपुर ख़ासि हेस्को ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो पाक कॉलोनी जे दर्जननि ॿारनि जो हेस्को ख़िलाफ़ SLD गेट आॾो एहतजाज मुज़ाहिरनि टायरनि खे ॿाहिरि ट्रैफ़िक मुअतल करे छॾी। एहतजाज कंदड़नि जो चवणो त गुज़िरियल 15 ॾींहंनि खां ट्रांसफार्मर सड़ी वियो आहे। हेस्को वारा उन जी मरमत लाइ वॾी रक़म जो मुतालबो करे रहिया आहिनि। बिजलीअ जे न हुजण सबबि गुज़िरियल 2 हफ़्तनि खां घरनि में पीअण जो पाणी न आहे। एहतजाज कंदड़नि हेस्को ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। एहतजाज कंदड़नि मुतालबो कयो त इलाइक़े में ट्रांसफार्मर ठाहे फौरी तौर ते बिजली बहाल कई वञे त जीअं घरनि ऐं मस्जिदनि में पाणी पहुची सघे। ऐवान सहाफ़त सूमार समय जो सकरन नेब पाकिस्तान सखर पारां तालीमी इदारनि समेत मुल्क मां करप्शन ख़त्म करण जी ख़ुदि एहतसाबी वारे प्रोग्राम तहत TAO सेकेंडरी नूर अहमद जमाली हाई स्कूल सकरन जे हेड मास्टर मोहम्मद इलियास ख़ानज़ादा जी मेज़बानी हेठ शबीर अहमद शाह ऑडिटोरियम हॉल ऐं जागरूकता सेमिनार मुनक़द कयो वियो जंहिं में तालके सकरन जे केतिरनि ई स्कूलनि जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि शिरकत कई। सेमिनार जो महिमानी ख़ासि सकरन प्रेस क्लब जो सदर काज़ी जावेद सनाई आगाही सेमिनार में करप्शन कई ख़त्म कजे त मौज़ू ते तक़रीरूं कयूं वयूं जिन लाइ काज़ी जावेद सनाई जी सरबराही में 4 रुकनी जुडिशरी पिणु जोड़ी वई जिन शागिर्दनि जी तक़रीरनि जो अंदाज़ो अदायगी मवाद यादि ऐं ॾिसी तक़रीर करण ते पहिरीं ॿिएं टिएं ऐं चौथीं पोज़ीशन हासिल कंदड़नि नाला फाइनल कया जिन में इनाम विरहाया विया। इनाम हासिल कंदड़नि में सिदरा असगर जमाली साइमा जमाली मुज़फ़र अहमद मेनाहिल ऐं सोबिया शामिल आहिनि जिन में TAO नूर अहमद जमाली मोहम्मद इलियास ख़ानज़ादा ऐं काज़ी जावेद सनाई इनाम विरहाया। उन मौक़े ते हाफ़िज़ कादिर बख्श भट्टी मोहम्मद लुकमान किरियो अताउलारिन ज़मान सुमरो अब्दुल रब राजपूत शकील ख़ानज़ादा इजाज़ जमाली समेत समेत शागिर्दनि ऐं शागिर्दनि समेत उस्तादनि पिणु वॾे अंग में शिरकत कई। मीरपुर ख़ासि मुड़ुस कचो शराब विकिरो करण समेत वापराए थो जंहिं करे लोफर ऐं मवाली क़िस्म जा माण्हू घर अचनि था। मुड़ुस खे मना करण ते मुड़ुस ऐं सोरे मच्छर जी वेशाणी तशदुद जो निशानो बणाइण बाद घुटा ॾेई मारण जी कोशिशि कई। रड़ियुनि ते पाड़े वारनि पहुची जान बचाई जंहिं बाद घर मां बेदख़ल करे छॾियो आहे। अहिड़ो इज़हार झडो थाणे जी हद शाह मोरीअ जी रहवासी औरत शर्मती नीतल कूली पंहिंजे वाले ढोलू कूली सां गॾु मीरपुर ख़ासि पहुची मुड़ुस ऐं साहुरनि जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ सहाफ़ियुनि अॻियां दाहींदे कयो। शर्मती नीतल कूली वधीक चयो त माइटनि पारां जोव कूली सां शादी कराए मुड़ुस जेको कचो शराब विकिरो करण समेत वापराए थो जंहिं करे रोज़ लोफर ऐं मवाली क़िस्म जा माण्हू शराब ख़रीद करण लाइ घर ईंदा हुआ ऐं मुख़्तलिफ़ ग़लति हरकतूं कंदा हुआ। अहिड़ी शिकायत ऐं शराब विकिरो मना करण ते मुड़ुस ऐं सोरो मेवो कूली सख़्त मच्छरजी पिया। वेशाणी तशदुद जो निशानो बणाइण बाद घुटा ॾे मारण जी कोशिशि कई। रड़ियुनि ते पाड़े वारनि पहुची जान बचाई जे बाद माइटनि पारां ॾेज में ॾिनल चौपायो माल हिक में 2 बकरियूं सोन ऐं चांदीअ जा ज़ेवर फुरे घरां बेदख़ल करे छॾियो आहे जॾहिं त औरत जे वाले ढोलू कूलीअ चयो त अहिड़ी शिकायत हद जी पुलिस खे ॾिनी पर पुलिस केस दाख़िल न कयो जॾहिं त न्याणीअ जो मुड़ुस ऐं सोरो न्याणीअ मथां तेज़ाब हारे साण मूं ते कूड़ा केस दाख़िल करण समेत मौत मार धमकियूं ॾेई रहिया आहिनि जंहिं करे ॼाणायल माण्हुनि मां ज़िंदगीअ खे ख़तरो आहे। नाठी ऐं संदसि वालिद कचो शराब विकिरो कनि था जेकी पुलिस खे मंज़िल ॾियनि था।
जंहिं करे पुलिस उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई करण लाइ तयार नाहे। मजबूर थी हिते पहुता आहियूं। मजबूर औरत ऐं संदसि वालिद IG सिंधी IG SSP मीरपुर ख़ासि समेत वस वारनि अख़्तियारनि खां पुरज़ोर मुतालबो कंदे छो त मामले जो नोटिस वठी ॼाणायल माण्हुनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे इंसाफ़ ऐं तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। मीरपुर ख़ासि सिंधड़ी अंजुमन ग़ुलाम कलंदर जी सरवाहण आलम ऐं नामायारे लेखक साईं सैद ग़ुलाम हैदर शाह कलंदरी चयो आहे त मेंबर रसूल खे हक़ ऐं सच जी आगाही लाइ इस्तेमालु कयो वञे, जंहिंसां असला उम्मत मोहम्मदी थी सघे, न कि मेंबर रसूल खे मज़ाक़ ठठोलियूं या अहिड़ियुनि हरकतुनि लाइ इस्तेमालु कयो वञे जिन सां निदामत खे मुंहुं ॾियणो पवे। आख़िरी ज़माने में हक़ ऐं सच जी ॻाल्हि करण वारनि खे बेवकूफ़ सम्झो वेंदो ऐं मकार ऐं धोखेबाज़ खे होशियार ऐं अक़लमंद सम्झो वेंदो। साईं उहा ॻाल्हि दरगाह हज़रत साईं फ़क़ीर बिशाम बिरोई सिंधड़ी जे आसण में यारहीं शरीफ़ जे सिलसिले में रिथियल महफ़िल हदिया कसरत दुरूद पाक जे प्रोग्राम में पंहिंजी रूहानी ऐं असलाही ख़िताब दौरान कई, जंहिंमें 6,12,71,000 दुरूद पाक 2 ख़तमुल क़ुरान ऐं 3 दलाइल ख़ैरात जी इज्तिमाई दुआ घुरी वई। साईं वधीक चयो त जिते कावड़ हूंदी उते शैतान हूंदो, जिते माफ़ करण आजिज़ी इंकिसारी हूंदी उते ईमान हूंदो। ईमान सब्र बर्दाश्त ऐं बुर्दबारी घुरे थो। ईमान जी ताक़त सां दुनिया खे फ़तह करे सघिजे थो। महबूब करीम जे तालीमात मां दर्स मिले थो, तकलीफ़ुनि जे बावजूदु कंहिंखे बददुआ न ॾियो। बददुआऊं ॾियण सां मिलियल अमानतूं खसियूं वञनि थियूं। साईं चयो त अल्लाह जी रसीअ खे मज़बूती सां पकड़ियो, पाण में नफ़रतुनि खे पैदा न करियो। महबूब करीम जी ज़ात इंसान ज़ात लाइ फ़ज़्ल अज़ीम आहे, जंहिं मां असांखे मुस्तफ़ीद थियणु घुरिजे। कसरत दुरूद पाक वॾे में वॾो सदको आहे। साईं चयो त उस्ताद आला अख़लाक ऐं किरदार रखंदड़ हुजे, छो जो उस्ताद शागिर्द उहो ई ख़ानदान ऐं मुआशिरे ॾांहुं मुंतक़िल कंदो जेको उहो पंहिंजे उस्ताद खां सिखंदो। साईं चयो त असां परेशानियुनि ऐं तकलीफ़ुनि में मुब्तला तॾहिं थिया आहियूं जॾहिं असां महबूब करीम जे दामन खे छॾियो आहे। महबूब करीम त क़यामत जे ॾींहुं गुनहगारनि जी शफ़ाअत जो बि ज़िम्मो पाण ते खंयो आहे।